तो ॾिसां पियो त हिते ॿार वधीक आहिनि ऐं वरी सभु शिस्तबद्ध तरीक़े सां स्कूल ड्रेस में, जो कि हींअर स्कूल में कोन्हनि, स्कूल जे प्रांगण में ज़रूरु आहिनि, पर तंहिंखां पोइ बि ॾिसो ॿुधायो मां संस्कार ॿारनि खे मिलंदा आहिनि माउ मां। छो जो ॿारु 24 कलाकनि मां घटि में घटि 18 कलाक पंहिंजी माउ सां गॾु हूंदो आहे। जॾहिं स्कूल पढ़णु चालू कंदो आहे त पोइ उन मां 4 कलाक की 5 कलाक स्कूल में वेंदा आहिनि। अॼुकल्ह जा ॿार केतिरा होशियार थी पिया आहिनि। उन तव्हांखे हिकिड़ो ताज़ो उदाहरण ॿुधायां। अंग्रेजी जो टीचर आयो क्लास में, अंग्रेजी जो टीचर आयो क्लास में, ABCD सॼी पढ़ाई समझाई, लिखण सेखारियईं। तंहिंखां पोइ हिकिड़े छोकिरे खे ॿियारी चई लालू, चई जी साईं। मास्तर जेको आहे सो बोर्ड ते लिखियो M, त मास्तर बोर्ड ते लिखियो M, अंग्रेजी अखर M लिखियईं ऐं लालू खे उथारियईं, चई पुट मूं छा लिखियो आहे? लालू चयो साईं M। चई M फॉर? चई सर M फॉर मदर। मदर माना मुंहिंजी माउ, मुंहिंजी जीजल, जंहिं मूंखे जनम ॾिनो, जंहिं मूंखे संस्कार ॾिना, जंहिं मूंखे सॼे संसार जी पहचान कराई, उहा मुंहिंजी माउ। मास्तर ॾाढो ख़ुशि थियो, चई वाह बेटा वाह, ख़ुशि रहो पुट, भले तोखे माइटनि ॼणियो, वेही रहो। छोकिरो ख़ुशीअ सां वेही रहियो लालू। मास्तर डस्टर सां करे उहो अखर डाठो, वरी पासे में लिखियईं ॿियो अखर अंग्रेजी W। उथारियईं मुंहिंजे छोकिरे खे बिट्टू खे, चई बिट्टू पुट छा आहे लिखियल? बिट्टू गणितनि में पइजी वियो। चई छो पुट? का सॼी ABCD लिखी अथमि, मुंहिंजी छो पियो? छोकिरो वठो पंहिंजे वारनि में खने, अड़े पुट अखर हिकिड़ो लिखियो आहे, सम्झ में अचनि थो की न? चई साईं उहो ई थो सोचां, पर छा चवां? अड़े जॾा हिकिड़ो ई अखर लिखियो आहे न? चई हा। चई छा आहे लिखियल उहो ॿुधाए न? चई साईं कुझु सम्झ में अचनि थो की न? चई साईं हाणे ॿियो त कुझु सम्झ में कोन आयो आहे, पर एतिरो सम्झ में अची वियो आहे त लालूअ जी माउ ऊंधी लड़की पई आहे। अॼुकल्ह जा ॿार एतिरा हाज़िर जवाब थी विया आहिनि। असीं बि यार ॿार हूंदासीं, असीं बि स्कूल में पढ़ंदा हुआसीं, पर असां में उहो अकुल कोन हूंदो, बिल्कुलु बाबा ॿुधू थी वेंदासीं। ॿार असांजा आहिनि। तव्हांखे यादि आहे असीं स्कूल वेंदा हुआसीं, असांजी माउ तयारु कंदी, वीचारी 5:30 बजे उथंदी, हरे हरे लोलियूं ॾेई करे 6 बजे मस असीं उथंदासीं। पोइ 6 बजे उथंदासीं, सनानु पाणी कराए तयारु करे वीचारी फुल्को पचाए ॾींदी, चहिरो फुल्को पापड़ पचाए ॾींदी, पुट स्कूल में नाश्तो कजां, खीर बीर प्यारे मोकिलींदी, पर चई मोकिलींदी पुट पढ़ाई ते ध्यानु ॾिजां। अॼुकल्ह जी माउ बि पंहिंजे औलाद खे स्कूल मोकिले थी। ॿार अॼुकल्ह जो स्कूल वञे थो, माउ पीउ त हुनखे संभराइण में 2.5 कलाक थी वठे। ॾाढो तेल फुलियल, हितां हुतां सुरमा काजल, वरी हूअं ई ॾिसजो तव्हां, पुट माउ खे मिठा हूंदा अथव, भले कहिड़ो बि कारो रुॾ जहिड़ो हुजे न पुट, हा भले गिगूं पयूं वहंसि, गोबा पिया वहंसि, छोरे जी चढी आली लॻी पई हुजे, पर तॾहिं बि माउ छलन पुट जी अख में ॻोढ़ो ॾिसे, परियां ई रड़ियूं कंदी ईंदी, आई मां घोर जी वञा, आई मां कुर्बान वञा, आई मुंहिंजो सोन जो टुकुर, आई मुंहिंजो रितिक। हाणे मुई हेड़ा न कारा रुॾ जहिड़ा रितिक थिया त पोइ त राकेश रोशन खे चौथी शादी करणी पवंदी। वरी ॾिसजो कहिड़ो बि कारो रुॾ जहिड़ो पुटु हुजे न, पोइ उनखे मां नंढा हूंदा आहिनि न ॿार, पोइ तेल जूं मालिशूं कंदियूं आहिनि, संभराईंदियूं आहिनि, काजल सुरमा, तंहिंखां पोइ 5 कारा तिलक पका ॿधल, हिकिड़ो कन जे पुठियां, हा हिकिड़ो किथे गिचीअ ते पुठिए पासे, हिकिड़ो अॻे पासे, हिकिड़ो पेट ते, हिकिड़ो पुठनि ते, ऐं मुई पाण ई कारो लॻो पियो आहे, तूं हुनखे कारा लिंघा छो पई कढी? अची मुंहिंजे बच्चे खे नज़र न लॻे, हाणे हिन खे नज़र लॻंदी, ऐं मुई हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे। पर ॿुधाए मां पुट भले कहिड़ा हुजनि, पर माउ खे मिठा हूंदा अथव। न्याणी वरी सदा सदोरियूं, भॻवान ॾींहड़ा ॾियनि, न्याणी वरी पीउ खे वधीक मिठी हूंदियूं अथव।
सबको पंहिंजे ॼाइण वारो आहे, पंहिंजी आत्मा ते हथ रखिजो। पुट खे जेकॾहिं 5 रुपया खपंदा सिधो माउ जे पर्स में हथ विझंदो, पर न्याणीअ खे का बि ज़रूरत हूंदी पहिरीं पीउ जो ई जेको आहे सो हथ जलींदी। न्याणियूं वीचारियूं ॾिसो, तव्हां बि सावरनि में वेंदा आहियो, मां बि सावरनि में वेंदो आहियां, पर तव्हां ॾिसजो पाण 2 ॾींहंनि खां 3 ॾींहं कोन टिकंदा आहियूं सावरनि में, भले शादी छो न हुजे, सहुरो छो न नई सही पणजंदो हुजे, टिकिया आहियूं 4 ॾींहं। 4थे ॾींहं जे करे ज़ोर करे टिकाईंदे मर्डर कराए छॾिया मां त। छा बसि न्याणियुनि खे कोन्हे वीचारियूं हिकिड़ी राति में ईअं थियूं गॾिजी वञनि सावरनि सां, ॼण खीर में खंडु गॾिजी वई। वरी अचण जो नालो खणनि थियूं, साल में 10 ॾींहं 15 ॾींहं मोकल मिली आई थी वई। पर ॾिसजो, ध्यानु ॾिजो, भले शादीअ खां पोइ न्याणी खाईंदी सावरनि जो, पीड़ींदी सहुरे खे, घोटा ॾींदी घोट खे, पर उते बि ॻाईंदी माइटनि जो, जी ये बच्चे मुंहिंजो भाउ। तव्हां घर वारी खे 4 लफ़्ज़ कढो कोन कुछंदव, 4 चंपा आणोसि हराम जो कुछेव, हिकिड़े ॾींहुं माइट कढी ॾिसोसि, ख़बर पइजी वञे 8 ॾींहंनि लाइ रधणो बंदि। मां लोढ़ियां पियो न, मूंखे ख़बर आहे न माइट केॾा न्याणियुनि खे मिठा था थियनि। पोइ अॼुकल्ह जी माउ पंहिंजी औलाद खे संभराईंदी, तयारु कंदी, फर्स्ट क्लास तेल फुलेल मखे, उन जो बस्तो बि खणंदी पाण, रस्ते ते सम्झाईंदी वेंदसि, पुट तुंहिंजो नाश्तो हिन में रखियो अथई, रुगो तूं खाइजांइ, मतां ॿिए खे ॾेखारी। ॿाहिरि वठी वेंदी, स्कूल जी बस ईंदी, बस में चाढ़ींदी, छोकिरे खे बस्तो ॾींदी, छोकिरो वञी वेहंदो जेको आहे सो अंदरि सीट ते, पोइ दरीअ मां कढंदो हथु ॿाहिरि, माण्हू खे ॾिसो। असीं वेंदासीं पेरे पई वेंदासीं, अॼुकल्ह जा ॿार वञनि था स्कूल, चढ़ी पवंदो बस में, पोइ कढंदो हथु मां ॿाहिरि, हथु ॿाहिरि, दरीअ मां खोड़े ॾींदो माण्हू खे भूंटो, मम्मी टाटा, मम्मी ख़ुशि, मुंहिंजे बच्चे मूंसां टाटा कई, धूड़ भूंटा ॾेई वई। अरे मूंखे त यादि आहे, मां छा, मुंहिंजो ॿार अञा, मुंहिंजो छोकिरो अञा नंढो 8-10 महीननि जो हो, अञा ॻाल्हाइण पे सिखियो, मम्मी पप्पा चवणु सिखियो। पोइ कोन जीअं ॿुधायां भई पुट माउ खे मिठा। पोइ मां रोज़ सुबुह दुकान ते वञा, छोकिरो त अञा वीचारो ॻाल्हाइण सिखियो, ऐं नंढो ॿार 8 महीने जो हुजे, उनजो कमु कहिड़ो, बुख लॻी जाॻियो, चढी आली करे जाॻियो, माण्हू चढी मटींदसि, वरी ॾींदसि खीर जी बोतल हथ में, पीअंदे पीअंदे उते ई सुम्ही पवंदो, ख़बर ई कोन पवंदसि, वरी जाॻंदो, माना हुनखे जंहिं महिल बुख लॻंदी। उन सुतल पुट जा बि जेॾी महिल मां दुकान ते वञा न, सुतल पुट जो हथु खणी मूंखे भूंटा ॾियारे पोइ दुकान ते मोकिलींदी, पुट पप्पा वञणी तो दुकान ते टाटा करी साणे भूंटा खाइजो न, धंधनि ते वेंदासीं, पोइ धंधा धूड़ मां हलंदा। पोइ जे मंदी आहे, मंदी कीअं न ईंदई, भूंटा खाई निकितो।